कोटड़ी मोहम्मद कबीर खां ख़बर शामिल क्यों पिया। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक़ गोठो हाजी मीर मोहम्मद रिंद जो रहवासी सहाफ़ी ताज मोहम्मद रिंद प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची मीडिया वारनि खे ॿुधायो त मां मेमन फैक्ट्री में चौकीदारी कंदो आहियां। मां ड्यूटीअ तां लही पंहिंजे घर तरफ़ वञा पियो त रस्ते ते मुंहिंजे चाचा हिम्मत अली रिंद जी चांहि जी होटल आहे, जिते चाचो हिम्मत ऐं उन जा पुट शहबाज़ रिंद ऐं इरफान रिंद ऐं ॿ नामालूम माण्हू मूंखे गार ॾेई बीहारे ऐं ॾंडनि कुहाड़नि सां वार कया, जिते मां पंहिंजे चाचा खां पुछा कंदो रहियुसि त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, पर उन्हनि मूंखे जवाबु ॾियण बदिरां मूं ते वार कंदा रहिया। जॾहिं त ॿ नामालूम माण्हुनि मूंखे पिस्टल ॾेखारींदा रहिया। जॾहिं त भरपासे में एक्साइज़ पुलिस वारा अची पहुता। उन्हनि अची चयो चाचा खे त जवान मारे छॾियो अथई, हाणे छॾेसि। उन्हीअ बाबति उन्हनि मूंखे मर्निंग करे छॾे ॾिनो। जॾहिं त मुंहिंजे भाइरनि खे ऐं सोटनि खे ख़बर पई त उहे पहुची विया ऐं हालाणी इस्पताल पहुचायो। जॾहिं त मुंहिंजे सोट खे कुझु टाइम पहिरियां मारे विया हुआ। मां उन्हीअ केस जो बि अकेलो फरियादी आहियां। कुझु ॾींहं पहिरियां बि मूंखे धमकियूं मिलियूं हुयूं त तोखे बि मारींदासीं। मां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़, DSP मेरापुर, SHO हालाणी ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ताज मोहम्मद रिंद मसलो इहो आहे त साईं मां राति 9 बजे मेमण काटन में चौकीदार आहियां। उतां ड्यूटी करे मां लथमि वञा पियो घर ऐं पीरवत स्टाफ ते असां रस्ते ते चाचो आहे हिम्मत नालो अथसि, उहो ऐं उन जा 2 पुट शहबाज़ ऐं इरफान, इन्हनि खे लठूं हथ में हुयो ऐं मूंखे गार ॾेई बीहारे हिम्मत मूंसां लठुनि सां ऐं कुहाड़नि सां बीह वियो। 2 हमरा नामालूम हुअसि, उनखे बुट ॿधल हुयो ऐं उन्हनि खे पिस्टल हथ में हुयो। वेझे अचणु मूंखे न पिया ॾियनि, बाक़ी उन्हनि खे मां जो ॾिसंदुमि त मां सुञाणे वेंदुमि ऐं मूंखे ॾाढो वार कयनि लठनि सां। मथे में बि कुहाड़ियूं आहिनि, लठ आहिनि, हे धक लॻा पिया आहिनि, मूंसां ॾाढो विड़ियो आहे। हे वरी अॻियो हथु ॾिनोमांसि त इन हथ में आङुर में मूंखे कुहाड़ी लॻी वियो आहे। मूंखे